अस्सलाम वालेकुम अमर वालेकुम सलाम। अमर सदाम ही तो अमर आयो हा वाह छा चवण चाहींदो आवास असां ज़ुल्म ना हक निनड़ा बचड़ा केर पालींदो उनजा इहो ज़िम्मेवार केर थींदो सदाम जी ॿियो पुटु सदाम जो उहो आ केतिरो अथसि इहो बीठो आहे ॾेखार कहिड़ो आहे पालींदो इहो बच्चा ज़िम्मेवार केर ही आहे सदाम जा ॿई बचड़ा ॿई बचड़ा ज़िम्मेवार केर आहे सदाम जो अब केर उनजो ज़िम्मेवार बचन जो थींदो बस असां ज़ुल्म ना हक इसवी कयो आहे असां सां ज़ुल्म कयो अथई ना हक कयो अथई वाह अमी तव्हां छा चवंदव मुंहिंजो भाणेजो असांजो इंसाफ़ खपे असांखे ज़ुल्म करे नंढा बच्चा असां इंसाफ़ नंढा बच्चा जा केरु पाले ज़ुल्म हेॾो असां सां छो कयो अथनि असांखे इंसाफ़ खपे हाणे नंढड़ा बच्चा केरु पाले कुराइड़ी आहे केरु पाले शुगर जी मरीज़ ॿियो न पुटु न वारस न कुझु वारस बि कोई कोन जेको खसे विया हाणे ॿाल मुंहिंजा केरु पाले हाणे मुंहिंजा भाणे जे बचनि जा केरु पाले भाणी भेण नंढड़की इंसाफ़ खपे मूंखे बि ॿियो कुझु न खपे इंसाफ़ खपे जी अदा छा चवण चाहींदो तव्हां साईं अर्ज़ु इहो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं ॿी ॻाल्हि इहा त हाणे हे पुटु हिन जो वजाइत जो हे निंढड़ो हे न्याणी अथसि उहो हे बीठी अथसि निंढड़ी हाणे हे रोइनि था पंहिंजे पीउ लाइ ॿियो केर बि न अथनि अकेला इहे हुया हे जेको जागीराणी पैसा वठी एस पी जे हुकुम सां माण्हू मारिया अथसि बेगुनाह के जागीरानी सरताज जागीराणी इनी जेको हा एशियो जो लाड़काणे जो इनी वठी पैसा मारिया आहिनि ॻाल्हि इहा हिसाब न कंदा असांजो एहतिजाज जारी रहंदो ॿी ॻाल्हि इहा त एशियो खे कोर्ट जे माना कटारे में आंदो वञे असां सां इंसाफ़ कयो वञे जेसि ताईं अदालत में इहे नींदा असां एहतिजाज पंहिंजो रखंदासीं जारी अदा बाबन वालेकुम सलाम। अदा बाबन कल मैतू रखी है एहतिजाज अॼु ॿिए ॾियारे ते बि एहतिजाज छा चवण चाहींदव असांजो इहो चवण त असां सां इंसाफ़ कयो वञे असां सां तमामु सरताज जागीराणी नाजाइज़ी कई आहे 5 ॾींहं अॻु 4 ॾींहं अॻु वठी असांजा मुड़ुस मारिया अथई हाणे उहे जेके क़तल कया अथई त उन्हनि जा हे नंढड़ा आहिनि हे असांजे सदाम हुसैन जो शहीद जो नंढड़ो आहे हो वजाहिद जो नंढड़ो आहे हाणे असां ॾेखारियो ही सदाम जो नंढड़ो सदाम जो नंढड़ो आहे आहे ऐं हू वजात जो वजाहिद नंढड़ो जो नंढड़ो आहे अदड़ियूं आहिनि हाणे इन्हनि खे जो ज़िम्मेवार केरु आहे इन्हनि खे केरु पालींदो नौजवान असांजा मुड़ुस मारिया अथऊं बेगुनाह हाणे ॿियो इहो असांखे चवनि था त एस पी साहिबु चए थो ऐं सरताज जागीराणी ते जलबाणियुनि जी गैंग आहे अदा जे गैंग हुजे त असां कंहिं कचे में रहूं असां पके में वेठा आहियूं पंहिंजा कारोबार प्लाटनि जा वापार हर शइ जायूं बंगला माना हे सॼी क़ौम खे गॾाए थो त जलबाणी क़ौम गैंग आहे माना जेको पकड़ींदा असां मारींदा वञूं हे कहिड़ो कानून आहे किथां जो कानून आहे असांजी IG सिंध खे अदी फरियाल खे असांजी इहा ई गुज़ारिश गवर्नर साहिब खे बि इहा ई गुज़ारिश आहे त हे वेरीफाई करायो त हेॾो असां सां ज़ुल्म छो थो थिए छाजे करे हाणे अॼु हिकिड़ो मोज़िज़ माण्हू मुतबर आयो आहे चए था मूंखे मोकिलियो आहे सरताज जागीराणी अबा छा चए थो चए तव्हांजा मुड़ुस ऐसे छो चइनि माण्हुनि जे अॻियां इहा बि ग़लति ॻाल्हि न आहे चवंदा रुॻो असांखे या मूंखे हिकिड़े खे कढी या भाऊ ख़ुदाबश खे कढी हुन चयो त न कचहरी में त मां आयो हां तव्हांखे तसला ॾियणु कंहिंजी सरताज जागीराणी जी बाबा कहिड़ी चए तव्हांजा माण्हू ऐसे छो अब्दुल गफूर छुटे मारिया आहिनि अब अब्दुल गफूर असांजा छो मारींदो मारिया थो ॿुधाया मां मारिया आहिनि हाणे पंहिंजो माना ॿार लाइ हुनजे कंध में थो विझे ईअं न थींदो असांजा माण्हू सरताज मारिया आहिनि क्लियर आहिनि 5 रुपया वठी पैसा वठी असांजा मारिया अथई असां पैसा न ॾिनसीं उनजे करे हाणे हे रोअनि था अबू अबू कनि था त हिननि जी केरु वार कंदो अॼु केरु कंहिंखे ॾिए थो हाणे हे पीउ जे लाइ हाणे रोए थो कलाकूं नंढड़े न खीर पीतो आहे न ॻाल्हि कई आहे हो वजाहिद जो नंढड़ो आहे उहो तव्हां ॾिसो उहो रोए थो हाणे चाचनि सां बि बसि नथा कनि वजाहिद वीचारे खे त चाचो बि कोन्हे पीउ माउ जो हिकिड़ो हुयो पर असांखे इहो अरमान आहे त असांखे गैंग जो करार न ॾियनि शहरी आहियूं बाक़ी जहिड़ा बिरादरियुनि जा आहिनि उहा त असां नथा लिखायूं जेका शइ आहे बिरादरियुनि जा जहिड़ा आहिनि बाक़ी असांखे गैंग जो करार SP साहिबु ऐं सरताज जागीराणी असांखे जलबाणी गैंग जो करार माना सॼी क़ौम खे चए थो जेको पकड़े मारे हे जलबाणी गैंग जो आहे हे किथां जो कानून आहे असां अॼु ॿुधूं था हेॾो वाक़ियो ही पेश आयो 2 नौजवाननि जी मयतूं ॾिठियूंसीं एज़ अ मीडिया पर्सन मूंखे मां ॾिसी न पियो सघां नौजवाननि जा लाश उन खां बाद के शहर जी मौज़ूद शख़्सियतूं वटि आयूं इन बारे में तव्हां खां कोई तफ़सील वरिता न असां वटि को बि न आयो आहे न को पार्टी वारो आयो आहे न ॿियो को ॿियो बाक़ी हाणे दुआ जो सिलसिलो कल्ह खां जारी आहे अचनि था हज़ारे माण्हू तव्हां उहो वीडियो में बि ॾिठो आहे ख़ल्क अचे थी दुआ करियूं हर को पुछा था कीअं थियो कंहिं मारिया बा सरताज इहा ई ॻाल्हि बाक़ी ॿियो अहिड़ो कोई असां वटि चूंडियल नुमाइंदो न आयो आहे त तव्हां सां हे नाक थियल आहे इंसाफ़ थींदो ईअं थींदो न उहो को बि असां वटि न आयो आहे आख़िर में आला अख्तियार कहिड़ी अपील कंदा आला अख्तियार खे त असां आम माण्हू चवंदा आहिनि SP साहिबु नोटिस वठि असां त थियल ई SP साहिब जी आहे SP साहिब जो जेको कमु आहे तव्हां ॾिठो बाक़ी हाणे मां असांजो इहो ई आहे त IG सिंध वठे नोटिस अदी फरियाल वठे असां वटि अचे पुछा करे बाक़ी हे चवनि था दादा दहशतगर्दी आहे हीअं आहे फलाणा असां हिन महिल ताईं शहर निकिता आहियूं पंहिंजे तॾे ते वेठा आहियूं पंहिंजे घरनि में वेठा बाक़ी एहतिजाज असांजा जारी आहिनि जारी रहंदा मजबूर थी अञा बि न थियो त असां रोडनि ते बि निकिरींदासीं इहे ई पंहिंजा ॿारड़ा वठी
नंढड़ा वठी सभु वठी पंहिंजी क़ौम वठी बिरादरी जलबाणी वठी रोडनि ते निकिरी जेसि ताईं असां सां इंसाफ़ न थींदो एहतिजाज असांजा जारी रहंदा। असांजी जज साहिब खे बि आहे, हाई कोर्ट जज खे बि अपील आहे त हे इंसाफ़ कनि। हे वजह जी नंढड़ी आहे, न्याणी आहे। नंढड़नि हिननि ग़रीबनि जो केरु कंदो जो ईअं पैसा वठी असांजे मुखालफ़नि खां असांजा माण्हू मारींदा था वञनि। असांजा एहतिजाज जारी रहंदा। असां जो इहो ई आहे हाणे त असां वटि चूंडियल नुमाइंदा जेके बि आहिनि MLA आहे MP आहे असां वटि अची पुछनि, असां वटि अचनि, असांजी अदालत कनि, असांखे पुछनि छा मसइलो आहे। हिन महिल ताईं असां खां कंहिं बि न पुछो आहे। ईअं बेदात नगरी आहे, बसि पुलिस पकड़ींदी वञे। हे जलबाणी गैंग आहे। 4 जलबाणी अॻु में हाफ़ फिराए कया अथऊं जिन्हनि ते NC बि न आहे जे जलबाणी गैंग जा आहिनि। 2 अदा हे असांजा शहीद कयूं। ईअं त न आहिनि। गैंग कहिड़ी गैंग आहे? गैंग वारा असां शहरनि में कीअं रही था सघूं? असांजा कारोबार आहिनि, दुकान आहिनि, धंधा आहिनि, जलबाणी क़ौम आहे, अधु रत एतिरो जलबाणी आहे, सभिनि खे ख़बर आहे। वधीक तव्हां पाण सम्झो था त हेॾी नाजाइज़ी असां सां छो कई अथऊं?